औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना आमनु अशद्दु हुब्बन लिल्लाह। सूरह बकरा। तर्जुमो। उहे जेकी अल्लाह ते ईमान रखनि था तन जे दिलनि में अल्लाह जी हुब सभिनी खां ज़्यादा आहे। सूफ़ीअ जे मथां हलूं पिया त शौक़ ऐं इश्तियाक़ मतिलब त पुख्तो ईमान अल्लाह सां मोहब्बत जी निशानी आहे। इहो हिकु भेरो दिल में पैदा थियण खां पोइ वधंदो रहे थो ऐं उन जी कंहिं सां बि भेट नथी करे सघिजे, पर शयुनि सां मोहब्बत घटिबी वधंदी ऐं बदिलजंदी रहे थी। शौक़ ऐं इश्तियाक़ जूं ॿ मंज़िलूं आहिनि। हिकु उहा जॾहिं हिकु भेरो महबूब जी झलक ॾिसिजे ऐं उन खां पोइ जुदाई थी वञे। अहिड़ी सूरत हाल में जेको दर्द ऐं इश्तियाक़ जनम वठे थो, जंहिंखे मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह उनखे बांसुरी या नड़ जी कूक सां तशबीह ॾिए थो ऐं यूनिस एमरी इनखे नार जी चीकट सां भेट करे थो, जेकी ज़ोरीअ धार कया विया आहिनि ऐं मिलण लाइ तड़पंदा रहनि था। मौलाना जलालुद्दीन रूमी विछोड़े जी इन कूक खे बांसुरीअ या नड़ सां इन करे तशबीह ॾिनी आहे जो नड़ खे ज़ोरी नड़ जे ॿूटीअ खां वढे धार कयो वियो आहे। इहा विछोड़े जी कूक आहे जंहिंमें मिलण जो इश्तियाक़ समायल आहे। 13वीं सदी ईसवीअ जो तुर्क लोक शाइर यूनिस एमरी उन जी भेट वरी हिन नार जे चीचाट सां करे थो। नार मुकमिल तौरु काठ मां ठाहियो वेंदो आहे ऐं हू उन आवाज़ खे काठ जे ॿेले खां जुदाईअ ते उकंड करार ॾिए थो। बहरहाल इहे तशबीहूं आहिनि जेकी रुॻो सम्झाणीअ तौरु ॾिनियूं वयूं आहिनि। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मसनवीअ जे शुरू में चवे थो, ॾिसो त बांसुरी या नड़ विछोड़े ते कीअं थी कूकू करे। संदसि आवाज़ विछोड़े जी दाह आहे। मूंखे बि जुदाई ॾारे विधो आहे, तॾहिं ई मिलण जो इश्तियाक़ जो बार खणी घुमंदो रहां थो। इश्तियाक़ जो ॿियो क़िस्म आहे जंहिंमें आशिक़ खे इहा त ॼाण हुजे त महबूब किथे आहे, पर विचां पर्दा हुजनि। हू महबूब जी मौजूदगीअ ते महसूस करे थो, पर खेसि ॾिसी नथो सघे। हिन खे रुॻो इश्क जी माखीअ में आङुर ॿोड़ण जी इजाज़त आहे, पर उनखे चखण जी इजाज़त कान्हे। ईअं ई संदसि अंदर में मिलण जी तौंस अञा बि वधे थी ऐं हू दाह करे थो, आउं उञारो आहियां, मूंखे पाणी ॾियो, पर मोट में को बि जवाब नथो अचे। अल्लाह ताला सां इहो मेलाप जो मौक़ो क़यामत वारे ॾिहाड़े ई मिलंदो, जॾहिं महशर जे मैदान में सभु गॾु थींदा। तॾहिं अल्लाह ताला पुछंदो, छा आउं तव्हांजो मालिक न आहियां? तॾहिं हू चवंदा, हा बेशक असीं इक़रार था करियूं। इहो क़ुरान शरीफ़ जे आयत जो हवालो आहे, वइज़ा अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला शहिदना अन तक़ूलू यौमल क़ियामति इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन। सूरह आराफ। ऐं यादि रखो, जॾहिं तुंहिंजे परवरदिगार आदम जे औलाद खां जेकी संदसि जिस्म मां पैदा थियण वारा हुआ अहद वरितो हो ऐं इन्हनि खे ख़ुदि इन ॻाल्हि ते शाहिद बणायो हो, छा आउं तव्हांजो परवरदिगार न आहियां? सभिनी जवाबु ॾिनो, हाओ तूं ई असांजो परवरदिगार आहीं। असां इन ॻाल्हि जी शाहिदी ॾिनी ऐं इहो कमु असां इन लाइ कयो हो त ईअं न थिए जो अव्हां क़यामत जे ॾींहुं उज़ुर ॾेई सघूं त असीं इन ॻाल्हि खां बेख़बर हुआसीं। माण्हूअ जो वकील इहो इक़रार आहे, माण्हू जो कयल इहो इक़रार आहे, जंहिं करे हिन जी दिलि में ख़ुदा या पालणहार जो ख़्यालु रहे थो, पोइ खणी हू कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखंदो हुजे। इस्लाम में त क़ुरान शरीफ़ इन जो शाहिद आहे। सो हिकु भेरो मेलाप खां पोइ विछोड़ो ऐं ख़ुदा जे वजूद जो अहसास बि हुजे, पर खेसि ॾिसी न सघिजे, दिलि में अञा बि वधीक तांघ ऐं उकीर पैदा करे। शौक़ उहो आहे त तव्हां बातिनी तौरु अल्लाह ताला
ताला सां मिलण जी ख़्वाहिश रखो था, ॼण त तव्हां खेसि ॾिठो न आहे या ॾिठो आहे पर मिलिया न आहियो, पर इश्तियाक उहो आहे ॼण त तव्हां खेसि ॾिठो न आहे या ॾिठो आहे पर मिलिया न आहियो, पर इश्तियाक उहो आहे त तव्हां ख़ुदा खे महसूस बि करियो था, ख़ुदा खे महसूस बि करियो था, पर विच में पर्दो मौजूदु आहे ऐं अहिड़ी हालत में तव्हां लोछ खाम जो शिकार रहो था। शौक़ु हुजे या इश्तियाक ॿई ॾाढो तड़पाईंदड़ आहिनि। अल्लाह साईं रब जी मोहब्बत जो शौक़ु इश्क हर मुस्लमान मोमिन खे दिलि में पैदा फरमाए ऐं सचो तालुक़ रब जो, रब जे रसूल जो, पंहिंजे मुर्शिद जो, अल्लाह जे वलियनि जो नसीब फरमाए। आमीन सुम आमीन।